रमज़ान दुनिया जे कमाइण जो महीनो कोन अथव, रमज़ान आख़िरत जे कमाइण जो महीनो अथव। तो जॾहिं रमज़ान अल मुबारक जो महीनो ईंदो आहे, अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे कोटनि खे ई किराए छॾींदो आहे त लुट मुंहिंजा बानो मुंहिंजी रहमत। असांजो हाल आहे रब ॾाढो महिरबान। वरी हाणे अचे थो रमज़ान जो महीनो, अल्लाह जी रहमत रमज़ान जे महीने में सस्ती। असांजो पकोड़न ऐं संबोसन वारो बि ख़ुशि पियो थो थिए त रमज़ान जो महीनो सीज़न जो महीनो आहे, चङी तरह रोज़ेदारनि जी खल लाहे गई। ही जेको पिथल गिदरा ऐं हिंदाण रखी वेठो आहे, इहो बि ख़ुशि पियो थो थिए त रमज़ान सीज़न जो महीनो आहे। ही सब्जी वारो, फ्रूट वारो, ही कपिड़े वारो, उहो बि चए थो त रमज़ान में वटि कमाइण जो महीनो आहे। ही जूतियूं ऐं बूट जेको रखियो वेठो आहे, उहो बि चए थो त रमज़ान में वटि कमाइण जो महीनो आहे। यादि रखो आहे दिलपुर जा मुस्लमानो, रमज़ान दुनिया जे कमाइण जो महीनो कोन अथव, रमज़ान आख़िरत जे कमाइण जो महीनो अथव। जीअं शइ पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे, ईअं रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह जी रहमत भी सस्ती थींदी आहे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो जॾहिं रमज़ान अल मुबारक जो महीनो ईंदो आहे, अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे कोटनि खे ई किराए छॾींदो आहे त लुट मुंहिंजा बानो मुंहिंजी रहमत। तंहिंजे करे त नबी सिंह फरमायो रजब अल्लाह जो महीनो, शाबान मां मोहम्मद जो महीनो, रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो। नबी सिंह फरमायो शल तबाही बर्बाद थे उहो माण्हू जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो त रमज़ान जा रोज़ा बि न रखियईं, माफ़ी बि न वरितईं। अल्लाह जे नबी फरमायो शल तबाही बर्बाद। बाक़ी ॾींहं बचा अथव थोरा, इंशाल्लाह सूमर ते रमज़ान अची वेंदो, अंगारे ते त पक आहे इंशाल्लाह। सो जेको कमकार आहे सौदो सामान इहो वठी छॾियो, लटा कपिड़ा कोशिशि कयो त रमज़ान खां अॻे वठी छॾियो। मां त ईअं कंदो आहियां, रजब में जमात सानी में वठंदा त असां मौलवी आहियूं कोन, पर जेके मिलंदा आहिनि उहे बि रमज़ान खां अॻे सिबरा छॾींदा। क़ुरान वारनि खे त रब अॾे छॾियो आहे, ख़ुसूसन असां वारो जेको तबिको आहे, ही मुबल्लिग, ही ख़तीब, इहे त अॾियल मानियूं, इज़तूं, लटा कपिड़ा, अतर, चौंपलियूं, पछाड़ीअ में घर वारनि जा बि लटा माण्हू ॾियनि। हरू भरू तव्हां परेशान थिया हो त क़ुरान पंहिंजी पढ़ंदासीं, बुख में रमज़ान जे महीने में कोशिशि कयो क़ुरान मजीद जी तिलावत कसरत। असां हनफी आहियूं, हज़रत इमाम अबू हनीफा त एकहठि क़ुरान जा ख़तम कया, हिकिड़ो ॾींहं जो, हिकिड़ो राति जो, हिकिड़ो तरावीह में। असां एकहठि नथा कढूं, भला 3 ख़तमा त कढूं रमज़ान में, पहिरें अशर में हिकिड़ो, वरी ॿिए अशर में ॿियो, वरी 3 अशर में 3। पर नबी साईं वरी एॾी असांजे लाइ आसानी कई। नबी साईं फरमायो जेको रोज़ानो सूरत यासीन पढ़ंदो अल्लाह ताला हुनखे 10 ख़तमनि जो सवाब ॾींदो। हाणे महीने में रोज़ानो सूरत यासीन पढ़ूं त 300 क़ुरान जे ख़तमनि जो सवाब मिलंदो या वाइदो कई त हिन महीने में क़ुरान जी तिलावत कसरत सां कबी, तौबा इस्तिग़फार घणो कबो, राति जो जाॻिजे। असांजा वरी नौजवान राति जो वरी टूर्नामेंट पिया रखनि रमज़ान जा। मैंने हैदराबाद के पासे 1-2 बजे लाइटुनि ते टूर्नामेंट, सवे नौजवान। हालांकि जेको जागण वारो टाइम, इबादत वारो टाइम, रब खे राज़ी करण वारो टाइम, उन टाइम ते टूर्नामेंट क्रिकेट। असां ईअं जो कंदासीं त पोइ वज़ीर आज़म बि क्रिकेट ई मिलंदो, मौलाना फज़ल रहमान मालूम। रमज़ान जे महीने में जो असां हेॾो ज़ुल्म कयूं, जो 1 बजे 2 बजे ट्यूबलाइटनि ते, जनरेटरनि ते लाइटूं ॿारे असां क्रिकेट रांदि